अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम कला खेतर में अवां जो मेज़बान इरशाद जागीरानी अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। गुज़िरियल हफ़्ते तव्हां प्रोग्राम ॾिठो, तमामु घणो फीडबैक तव्हांजो मिलियो आहे ऐं गुज़िरियल हफ़्ते तमामु घणी ज़बरदस्त कचहरी कईसीं पाण सिंध जे ज़बरदस्त शाइर अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिब सां ऐं ॻाल्हियूं एतिरियूं हुयूं जो प्रोग्राम जो वक़्तु जल्दी पूरो थी वियो। अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिब सां कचहरी जेका दिलि खोले असांखे करणी हुई उहा घटि करे सघियासीं, कईसीं कचहरी पर घटि मज़ो न आयो कचहरीअ में। इनजे करे चाहियोसीं त अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिब सां वरी हिकिड़ो मेलो मचाइजे ऐं वरी कचहरी कजे, कुझु ॻाल्हियूं जेके रहिजी वियूं आहिनि उहे बि अव्हां ताईं पहुचायूं। सो अॼु बि असांजे स्टूडियोज़ में सिंध जो भलोड़ शाइर, सिंध जो ॿगुणो शाइर, तव्हांजो असांजो पसंदीदा शाइर अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिब गॾु आहे। साईं हिकिड़ो ॿीहर तव्हांखे भली कार चऊं था। गुज़िरियल हफ़्ते पाण ॻाल्हि छॾी हुईसीं त PTV जे ज़माने जी सिंध सिंगार प्रोग्राम कंदा ऐं पोइ हिकु शाइर हिकु फनकार ते हा उहो जेको आहे जोड़ियो टिनी मौसीकारनि पंहिंजे पंहिंजे हिसाब सां ॼण हिकिड़ो इम्तिहान पियो वरितो ममता साहिब त भई केरु सुठो जोड़े सघे थो कंपोज़िशन। सही सही। पोइ मोहम्मद हसन साहिबु जोड़े आयो, कल रात को सपने में आयो, माना तिर्ज़ ठाहे आयो, तिर्ज़ ठाहे ऐं उन रिकॉर्ड उन ई कयो सॼो साज़ अरेंजमेंट वग़ैरह उहो उन जे खाते में। ऐं ओ सांवरड़ा हेलत आ तो बिन मुंद में न आहे सा, इहो मोहम्मद हसन साहिब जो सो। अच्छा, ज़फ़र अली ख़ान जेको पोइ उन जेको रिकॉर्ड कयो पंहिंजे मौसीक़ी में ऐं उन में त उहो हुयो हू जेको आहे सामण आयो साजन साईं मोटी आ तूं मागन ते, मोहम्मद यूसुफ साहिबु ॻायो। ऐं सामण आयो साजन साईं या ॾाढो सुठो हुनजो बि हुओ तुंहिंजे नखड़ियुनि में जाहो जलाल ॾिठो, ॾाढो ज़ेर ज़बर जो कमाल ॾिठो, इहो ज़फ़र अली ख़ान जो। ऐं वरी फेरोज़ साहिब जे हिसे में हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त न आहियां। ऐं ईअं टे त 8-9 आइटम ईअं जवाब ई न आहे। ओ सांवरड़ा या चांदीअ जहिड़ो रूप वठी आ साजन मुंहिंजनि सपननि में, मोहम्मद हसन साहिबु सही सही कमाल जा मौसीक़ार किथे। त इहे ईअं ओसर थींदी वई। सही सही। पोइ वरी सोबतूं रहियूं, मंदूर साहिब जे नाया कराची में, सफ़ा गभरू नौखेज़, आवाज़ बि नौखेज़। तव्हांजी बि फूअ जवानी आहे। हा उहा इन वक़्त में मां लिखंदो स्पॉन्सरशिप थी चुकी हुई हिकिड़ी, सम्झिजे त समाज में माण्हुनि में सभिनी में। ऐं मोहम्मद यूसुफ साहिबु बि त उन पहिरियों जेको पहिरियों ग़ज़ल उहो जेको भाउ जे लाइ लिखियो या उन खां पोइ उन कंटिन्यू तसलसुल में फिराक तुंहिंजे में अखड़ियुनि खे इश्क बार कयुमि, ही जशन तुंहिंजे ई आमद जो बार बार कयुमि, उहो ॾाढो कमाल जो आइटम। हींअर आउं ॿुधायां तव्हांखे त कल्ह टोजूं ॾिसो उनखे तक़रीबन 76 जो ज़मानो आहे, असीं ॻणियूं त तक़रीबन अधु सदी गुज़री चुकी आहे, पर इहे सचा मौसीक़ार हास अहिड़े सचाईअ सां शयूं जोड़े विया ऐं लाजवाब। अञा ताईं जॾहिं ॿुधूं था त उहो ई मज़ो थो अचे जेको पहिरियों पहिरियों आयो, अञा वधीक मज़ो वधंदो थो वञे। सुहिणो मूंखे पाण खे, मां नंढिड़ो मिसाल ॿुधायां जी, टोजूं मूंखे असांजो तमामु ख़ूबसूरत लॻी आहे सजाद यूसुफ साहिबु, उन फ़ोन कई त साईं 2 आइटम हिकिड़ा खपंदा जेके अदा ॻाए वियो हो, फिराक तुंहिंजे में अखड़ियुनि खे में, या हिकु वार नज़र मूंखे तक त मिटा। मां चयो रिकॉर्डिंग हूंदी, छो त वरी सिंध जा एतिरा ख़ूबसूरत नौजवान सवे हज़ारे जेके इन शयुनि खे साम्भिनि था। या वरी पाण मुराद बि तव्हांजी शाइरी तमामु घणी ॻाई वेंदी आहे, तव्हांखे शायदि अञा ख़बर बि न का ख़बर न हूंदी आहे किताब, त उहे साम्भिनि था। जे माना मूंखे का ज़रूरत पई त मूंखे ख़बर आहे नौजवान चवंदो आहे त बाबा हीअ मूंखे, त उहे हिकिड़े सेकंड में उन वटि साम्भियल आहे, उन वीडियो बि ठाहे, मतिलबु पंहिंजो इश्क़ु आहे हुननि जो। पोइ मां टोजूं हिकिड़े दोस्त आहे मुंहिंजो फ़कीर मोहम्मद साहिबु, हेॾे सीराणी बदीन ते रहंदो आहे, अजीब दोस्ती आहे, लाइक़ु इंसानु आहे। उनखे चयो बाबा हीअ 2 आइटम मूंखे खपंदा, न ॿुधाइनि त कंहिं चयो आहे। पोइ वरी पर मां सजाद साहिबु इहे ॻाल्हियुनि में चयो त साईं मूंखे असांजो हिंदुस्तान जो ॾाढो ख़ूबसूरत आर्टिस्ट आहे, हिते आया कंहिं ज़माने में दुष्यंत आहूजा, तव्हां न ॿुधो हूंदो, कमाल जो आर्टिस्ट आहे, छा ॿुधायां तव्हांखे। मुल्क मींढ सॼी मोहम्मद यूसुफ जहिड़ी सफ़ा डिटो,
वाह वाह ऐं रस एॾो भरियल आवाज़ु आहे मूंखे चए थो उन्हनि मूंखे चयो त साईं खे फेसबुक त ॻंढियो पियो आहे न त इहे मूंखे मोहम्मद यूसुफ साहिब जा 2 कलाम मूंखे घुरिजनि था सही सही हाणे अधु मुनी सदी खां पोइ बि हा उहे ॼण शयूं जिन सचाईअ सां जोड़ियूं अञा मौसीक़ार ताईं उहे अमर आहिनि न साईं शयूं अच्छा मोटी था अचूं पंहिंजे असुल मौज़ूअ ते मंज़ूर सखीराणी तां जोड़ जी ॻाल्हि पई थी त कीअं लॻो जोड़ ऐं कीअं ज़बरदस्त जोड़ अञा ताईं कामयाबु जोड़ आहे माशाअल्लाह नज़र न लॻे हा रब साईं जा थोरा उहा मोहबत हुजनि आउं त उन ज़माने जी बि ॻाल्हि कयां थो जिते माना इहो तसवुरु कयो वेंदो तबसुम साहिब जी शाइरी न आहे त माना कैसेट में उहा जान न हूंदी ऐं हिकिड़ो वॾो पोस्टर ईंदो हुयो तव्हांजो फोटो लॻल हुजे सखीराणी साहिब जो हुजे माण्हू इंतज़ारु कंदा हुया ॾिसो इहो बि बिल्कुलु तव्हां सही न इन में हिकिड़ो ॿियो बि सुवाल जो जवाबु अची थो वञे जॾहिं इहो हिकु हिकु कलाम उस्ताद जो मुंहिंजो ऐं अलीगुल सांगी साहिबु सभिनी जो बाक़ी अनवर कमराणी साहिबु इहे सभु हिकु हिकु उन्हनि 4 इहे जोड़े छॾिया कंपनी वारे इहे लाज़मी आहिनि इहे आहिनि छो त हुन माण्हुनि जा मिज़ाज कंपलसरी सब्जेक्ट आहे हा पर असांखे का ख़बर न हुई पर हुनजे हू त ॼाणनि पिया धंधे वारा माण्हू त ही शयूं ज़रूरी आहिनि आहिस्ते आहिस्ते इहा ज़रूरत थी पोइ अॻिते हली ईअं शायदि मुंहिंजी ख़्वाहिश हुई या उन्हनि जी मूंखे चयो त साईं हिकिड़ो पूरो एल्बम तव्हांजो कंदासीं ई लाड़काणे जी कंपनी प्रोडक्शन हुई शायदि न लोक फनकार सही सही त उन में हाणे ॾिसो जॾहिं इहो दौरु आहे त 4 शाइर बि ऐं उन सां गॾु ॿिया जेके शाइर ॿिया बि जेके हूंदा हुआ माना इहो जेको पीटीवी जो ज़मानो आहे टीवी इहो साॻे कंटेम्पररी उहो ई कॉन्सेप्ट साॻियो अथव हिकु शाइर हिकु फनकार हा हा त न हिकु शाइर मां पैदा कयो उहो ॿुधायां थो उनजो जेका ॻाल्हि कई तव्हां सही त पोइ जॾहिं इहो हलियो त पोइ जॾहिं मंदूर साहिब जी कैसेट रिकॉर्ड थिए त माना मूंखे ज़रूरु चयो वेंदो त साईं माण्हू चवंदा त तबसुम साहिबु ज़रूरी आहे सही सही ऐं उन खां पोइ न त उहो कैसेट ते मतिलबु उन जे बकोल ईअं नथो मां चवां थो त असरु थो पए असांजी सेल ते हाणे जॾहिं इन नौबत ते आयासीं इन मोड़ ते आयासीं त पोइ मां उते हिकिड़ो फ़ाइदो वरितो मां चयो बाबा ठीकु आहे तव्हां मर्ज़ी ते मां लिखी ॾियां थो ऐं जेको बि पर हाणे हिकिड़ो आहे त ख़्वाहिश आहे हिकिड़े शाइर जी त हिकिड़ो सॼो एल्बम जेको आहे मुंहिंजे इन पोइट्री जो जोड़ियो वञे त हू त हा धंधोड़ी माण्हुनि जा मिज़ाज पर हुन ॾिठो त माण्हू ॿुधण था चाहिनि पोइ उहो अंगल हुननि मञियो पोइ ईअं 4 5 6 जॾहिं मां चाहियो त हुननि कयो मूंखे टाइम न हूंदो लिखण जो नौकिरी बि कंदो हुउसि कमे कारे बि पर हुननि कयो पिए छो त हू माण्हुनि खे मिज़ाज ॾिठो पियो ईअं आहिस्ते आहिस्ते मिज़ाज जुड़नि पिया हम आंग थियनि पिया उस्ताद जी शाइरी सां मुंहिंजी शाइरीअ सां पोइ हुननि न त उन वक़्त में ॾाढी कॉस्टली हूंदी म्यूज़िक जेका आहे 1 ॾेढ ते वॾो पैसो लॻंदो उहो वॾो पैसो लिखियो वेंदो वरी फनकार खे 1 2 3 उहे उनखे ॾिजनि हर मौसीक़ार जो हर जेको आहे इंस्ट्रूमेंट जेको खणी आयो उनखे अलॻि पैसा ऐं ख़ुदि गायक वॾा पैसा वठंदो हो इन्हनि शयुनि खे मदे नज़र रखी करे पोइ उहा सेल न थिए त उहो त ॻिची पइजी वियो न धंधाड़ी पर जॾहिं उन ॾिठुमि त हाणे भुतो भाइनि था जॾहिं इहा मजबूरी त पोइ मां चयो त बाबा पूरो एल्बम कबो चइसि हा कंदासीं ख़ुशि थिया माना त माण्हुनि में सेल जो हुन ॾिठो त भई सेल थी सघे थो इहा आहे न त मार्केट में जेको सेल थिए ऐं उन सेल थियण में मुंहिंजी अञा वधीक हिमत अफ़ज़ाई थी पोइट्री जी त पोइ उन में पहिरियों हो शायदि चांडोकिन जा मुसाफ़िर ऐं हमसफ़र पोइ इहो इन्हनि मां फ़ाइदो ज़ाती इन में ॿियो हाणे शाइरी जो त ॿियो हिकिड़ो ज़ाती फ़ाइदो तव्हां हिकिड़ो ॿियो बि वरितो साईं जेको आउं ॼाणा थो कहिड़ो उहो फ़ाइदो इहो वरितो तव्हां त उन ज़माने में इंडियन धुनुनि ते तमामु घणो लिखियो वेंदो हुयो तर्ज़ूं ईंदियूं हुयूं ऐं मूं ॿुधो आहे त तव्हां कंपनी मालिकनि खे इन ॻाल्हि ते आमादा कयो राज़ी कयो त बाबा इंडियन धुन हाणे न मां पाण बग़ावत कई मंदूर साहिब खे चयुमि असां स्टूडियो में वेठा हुजूं बाबा इहे परायूं धुनियूं छो असांजूं पहिरियूं धुनूं हुजनि अॼु खां पोइ मूंखे कंपनी वारे खे उहो साण ईंदो रिकॉर्डिंग ते न मां अॼु खां पोइ धुन जे लाइ मूंखे एंड आहे जेको थियो अॼु खां पोइ मां धुन ते न लिखंदुसि न मूंखे चवंदो कॾहिं पर हाणे माण्हू हुनजी मजबूरी आहे त माण्हू त चवनि पिया त तबसुम हुजे कैसेट में तॾहिं हुननि अंगल मञियो न त हीउ धंधोड़ी माण्हू ऐं नामुमकिन आहे पोइ हुननि चयो साईं जीअं तव्हां चवंदो पोइ उहो टर्न खाधो हिकु मां डिटरमिन कयो त अॼु खां पोइ ख़तमु आहे ऐं असीं पंहिंजी मौसीक़ी खे ज़ाहिर आहे उहो जॾहिं लिखिबो उनखे कोई जोड़ींदो मौसीक़ार पैदा थींदा ऐं हुनजी हिमत अफ़ज़ाई थींदी पोइ मां उनखे सम्झो हिकिड़ी बग़ावत कई सही ऐं उहा बग़ावत उन दौर में तव्हां कई आहे जॾहिं हिकिड़े पासे रहिलो हले पियो सभु माण्हू ॿुधनि पिया इंडिया जा आहियो सभई
पर सोच आई त ही त ज़्यादती था कयूं, उहा बि बुरी न आहे, पर पंहिंजी तख़लीक़, पंहिंजा मौसीक़ार, पंहिंजूं शयूं, पंहिंजूं मेलोडीज़, इहे पंहिंजूं रागणियूं, उहे काॾे वेंदियूं? असीं जेकॾहिं हिकिड़ो पंहिंजो तारीख़ी कमु कयो आहे तव्हां, उते मटन खाधो, अॼु खां पोइ ख़तमु, घणियूं मिनतूं कयूं, हिकिड़ी केसट आई, ॿी दीवान आया, सभई साईं हे हिकिड़ी, मां चयो न त न थी, अॼु खां पोइ तख़लीक़ बि मंदूर साईं बि आमादा थियो, चई साईं बिल्कुलु सही क़दम सखीराणी साहिब त उन वक़्तु वरी इंडियन कलाम उहे बि हलंदो, माण्हुनि वटि सिको ई उहो हलंदो, ऐं पाण उर्दू कलाम साॻा ई ॻाईंदो हुयो, केसेट एल्बम अलॻि ईंदो हुयो मनोज सखीराणी साहिब जो, पर उन वक़्त में हुनखे शाबस आहे, बीह रहियो, तव्हां सां गॾु बीठो, इहा वॾी ॻाल्हि आहे, बिल्कुलु साईं ईअं थींदो। अच्छा, उन ज़माने में तबस्सुम साहिब केसेट जो जेको इहो ओज हुयो, वल्गर शाइरी बि हूंदी गॾो गॾु, वरी तव्हांजी संजीदा शाइरी बि माण्हू ॿुधंदा हुया, उन वक़्तु तव्हांजी संजीदा शाइरी हुई या सुठनि शाइरनि जी संजीदा शाइरी, हिकिड़ो मतिलबु ॿई चस हुया, हिन वक़्तु सिर्फ़ु उरूज वल्गर शाइरीअ जो आहे, हाणे अहिड़ी शाइरी था ॿुधूं, पांचा कूंजे रोंबो न कर साईं, काथे हुई राति पुनल आए कोन मूं वटि, इहे जेकी कल राति को सपने में आयो हिकिड़ो सहर, ऐं तव्हांजी जेका शाइरी आहे सुहिणा साईं, अहिड़ा जेकी दिलि सां माना मोहबत करण लाइ बि माण्हू जी दिलि चवंदी हुई, हिकिड़ी पाक, हिकिड़ी पुरखलूस, हिकिड़ी सचाईअ वारी नियत वारी मोहबत, उहे कलाम ॿुधी माण्हू आमादा थींदा हुया, हाणे उहा नाहे, छो? ॿुधायो तव्हांखे, उन जो बि इहो सॼो बैकग्राउंड आहे। अॼु जो शाइर जेको लिखे थो, माज़रत सां, शाइरी ज़िंदा बि उहा रहंदी आहे जंहिंमें फ़िक्र हूंदो आहे, फ़िक्र हुजे, डेप्थ न आहे, शाइरी न रहंदी। सही सही, पाड़ जेका खोटे थी या जोड़े थी माण्हूअ जे दिलि में, उहा धरती वारी शाइरी आहे सॼी फ़िक्र जी शाइरी, फ़िक्र ज़िंदा रहंदो आहे। तव्हां न्यापो कहिड़ो था ॾियो? सही सही, त जेको शाइर अॼु जो इन पासे लिखे थो पियो, उहो सॼो धंधो आहे, धंधे में उन जी वरी हिमत अफ़ज़ाई, कैसेट जूं कंपनियूं बि, मुंहिंजे ॿुधायो त एक्सेप्शन केस हो उस्ताद जो ऐं मुंहिंजो, त मजबूर आहे माण्हू उन में, सभु त हिकु जहिड़ा न आहिनि, उन में सभई हज़ारे माण्हू हुआ जेके उनखे चवंदा कैसेट ई न वठंदा, खोले ऐं ॿुधाईंदासीं, उहो खोले ॾिसंदा, हुन में तबस्सुम साहिब जो नालो आहे, उस्ताद आहे, वठंदा, न त कैसेट फिटी करे ॾींदा, इहो माण्हुनि जो बिल्कुलु उन में बिल्कुलु हुयो, इन सुठे पासे माण्हुनि जो हथु आहे ऐं ख़राबु पासे बि माण्हुनि जो हथु आहे, इनखे वठी वञणु, त जेको सुठो पासो हुन में त माण्हू वठंदा ई कोन, तबस्सुम न उस्ताद न आहे, न वठंदासीं। हाणे वरी कलाम जी भींग था कनि, थल हिकिड़े कलाम जो, मिसरो ॿिए कलाम जो, वरी आख़िरी मिसरो ॿियो कलाम, चवंदा इहो जेको आहे न सो अलाए छा चवनि था, मुशब ठाहियो आहे, अलाए छा इहो नओं नालो ॾियनि था। साईं ॻाल्हि इहा आहे त इन सॼी बेगुंजराईअ में सभु मुजरिम आहियूं, उहो चस्सु मज़ो न आहे, कुझु वक़्त लाइ ईअं ठेंग शॉर्टकट अची वई आहे ज़िंदगी जे, गायकी में, शाइरीअ में, शाइरी जेको 5-10 हज़ार वठी ऐं लिखंदो शाइर, सऊदी ऐं दुबई जा 15-20, उहो त अञा ॿियो, उहो त वरी उहो अफ़सानो ई ॿियो आहे, हीउ जेको हिते आहे त भई निगरान आहे, ही उहो 20-25 हज़ार थो वठे पियो हिकिड़ी कैसेट। ऐं मां तव्हांखे ॿुधायां, हिकिड़ो हॉल आहे ईमानदारी उन में, त मूंखे चवंदा त साईं तव्हां त हीअ बि ख़रीद करे सघो था, हीअ बि, ऐं असुल खां वठी वाल साहिब खां वई खां गुज़ारे विया 71 में, पंहिंजे इन पेरनि ते पंहिंजे जो अपनी घोट त नशा हुए जीअं ॿुधो आहे ईअं, पर पोइ मां ख़ुशि आहियां इन शइ में, छो त जेकॾहिं इहे पीड़ाऊं न हुजनि त शायदि मां दर्द बि भरे न ॿुधो अथमि त तबस्सुम साहिब कॾहिं बि पंहिंजी शाइरीअ जो रुपयो बि न वरितो, न मां उनखे हराम पंहिंजे मथां तसवुर, किन माण्हुनि त पोरियो करे छॾियो, धंधोड़ी जैसा धंधोड़ी थी विया, हिते संधो थी बीहे थो, तव्हां जेको पैसनि ते लिखंदा उहो तव्हांजे अंदर जो आवाज़ त न हूंदो न, उहो त अंदर जो आवाज़, उहो ज़मीर जो आवाज़ त न हूंदो न, उहो तव्हांजे पंहिंजो आगाही त न हूंदी न, भला पैसनि ते न लिखियो, पैसनि जी आछ थी, त एॾो ज़बरदस्त कलाम आहे साईं तव्हांजे छा न थिए हा, छा न थिए हा,
मां उहो छो त उते कुदरती ॾात आहे न, हीअ त कुदरत जी देन आहे। सही मां केरु थींदो आहे उन खां रुपयो वठण वारो या उन करे, त पोइ त मां वॾी अमानत में ख़यानत कयमि न, अमानत में ख़यानत थी न, त उनजी अमानत आहे, ऐं अमानत सम्झंदो आहे। बिल्कुलु हिकिड़ी नंढड़ी साईं जो वक़्तु थियो आहे, जेकॾहिं इजाज़त हुजे त। प्लीज़। अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिब असां सां गॾु आहे, ॾाढी कम जी ॻाल्हि, ज़बरदस्त ॻाल्हि, पंहिंजी तकलीफ़ जो, पंहिंजे पोरे जो हिकिड़ो रुपयो बि मुआवज़ो हुन कॾहिं बि नाहे वरितो। ॻाल्हियूं असां जूं अञा रहनि थियूं, तव्हां असां सां जुड़ियल रहिजो। नंढड़ी साई वठूं था, मोटी अचूं था, ॾिसंदा रहिजो कलाकेतर। कलाखेतर में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। सिंधी ॿोली जो ख़ूबसूरत शाइर अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिब असां सां गॾु आहे। मार्केट जी ॻाल्हि कईसीं, केसिटी ज़माने जी ॻाल्हि कईसीं, ऐं हाणे उहो ज़मानो बि तव्हांखे यादि ॾियारियूं। ऐं उहो ज़मानो ॾाढो सुहिणो ज़मानो हुयो, जॾहिं अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिब खे पाण स्क्रीन ते ॾिसंदा हुआसीं, बल्कि वॾे परदे ते ॾिसंदा हुआसीं। ऐं आख़िर में जॾहिं हिकिड़ी फिल्म पूरी थी वेंदी हुई त उन में अदाकारनि जा नाला लिखियल हूंदा हुआ, त उन में इहो बि लिखियलु हूंदो त बाबा अदाकार गफ़ार भट्टी साहिब। सो हिकिड़ी इहा बि कैफ़ियत, इहो बि ज़मानो, इहो बि रस चस वारो ज़मानो, खूब जवानी वारो ज़मानो। फिल्म हिकिड़ी आई बरसात जी राति, उन में तव्हां हीरो हुयो, उहो यको बरक़रार न रहियो सिलसिलो। हिकिड़ी ॿी फिल्म आई जंहिंमें तव्हां वरी विलन जो किरदारु अदा कयो सोना साईं में, यको मुसलसल अदाकारी न कई तव्हां। सोना साईं पहिरियों ई। अच्छा, सोना साईं पहिरियों ई। साईं गुल साहब असांजो ख़ुदि सरमायो, वॾो मौसीकार, वॾो फिल्मसाज़, वॾो अदाकार, इंडियन जी फिल्मुनि में इलाही कमु कयईं। शाइरी खे छॾे वरी फिल्मुनि में न ॿुधायो थो मां जॾहिं PI जे हवाले सां पोइ हिकु ॿ दफ़ो उते साईं गुल साहब वरी उहो अदब परवर बि हो, मौसीकी जो वॾो ॼाणो हो, त इन ऐं वरी मूंसां गॾु PI में हिकिड़े ॾींहुं जॉइन कयोसीं, उहो उन संदन फर्ज़ंद हो। अच्छा, त उन सां कॾहिं हिकु ॿ दफ़ो वियमि त उन साईं गुल साहब सां शनासाई थी, ॾिठुमि त हीअ त सॼो फ़नून लतीफ़ा जो सॼो सामान हिते आहे, जेको शाइर जी दिलि चाहींदी आहे कंहिं बि तख़लीक़ात जी। कैमरा उन जे घर में बंगले में, सेट उते लॻल, सॼी फिल्म उन घर में ठहंदी, सॼी फिल्म ज़बरदस्त। त उते जो वेंदो कंदोसि साईं उनजो फर्ज़ंदो उन सां गॾिजी, पोइ कॾहिं चांहि पी करे, त साईं जी बि दिलि चाहींदी हुई, त उन ॿुधाईंदो उन सॼो मिज़ाज फ़नून लतीफ़ा सां जुड़ियल हो, ऐं हिंदुस्तान खां वठी किन इलाही फिल्मुनि में कमु बि कयो। पोइ मां जो उते शनासाई थी त ॾाढो हुन आजियां कई, ॾाढे प्यार सां। पोइ आस्ते आस्ते मां पोइ वरी हिकिड़े ॾींहुं वयुमि त फिल्म ठाहींदा, ऐं हर ॿिए साल 3 साल पंहिंजी मर्ज़ी सां उते ई बंगले में। अच्छा, सॼा सेट बंगले में ई लॻंदा, वॾो बंगलो शाही, उहो त सॼो उते। ऐं उते अदाकार नज़र साहब असांजो वॾो कॉमेडियन हो हिन जो उर्दू मूवीज़ जो, कमाल जो, उहो बि उन्हनि वटि जेका आहे रहंदो ई, घणे भाङे ईंदो अचण हुयो, उनजो फर्ज़ंद इहे सभई, उहो उन जूं शयूं संभालींदो, त उनजो इहो पछाड़ी जा ॾींहं। हिकिड़ो ॾींहुं उहो त नज़र साहब जंहिं फिल्म में हूंदो त उहो फिल्म ॾिसण वेंदा हुआसीं, खोड़ फिल्मूं, कमाल जूं फिल्मूं, नामी काफ़ी आहे, माना नामी काफ़ी आहे। ऐं हिकिड़ो ज़मानो इहो त पोइ जॾहिं हर इंसान ते अचे थो त पोइ फिल्मनि जो दौरु ख़तमु थिए थो, आस्ते आस्ते वाइंदा, त पोइ साईं गुल साहब सां वॾी निस्बत हुई, उते सभु शयूं पयूं आहिनि। पोइ हिकु दफ़ो वयुमि त मूंखे चई त फिल्म में कमु कंदा, मां तंहिं नौकिरी बि कंदो हुउमि, पर ॿुधमि त सेहो इहो थियो जो संदन फर्ज़नि सां कॾहिं कॾहिं वेंदो, पोइ वरी भरिसां हूंदा त चांहि बाहि पीअणु, त मां चयुमि त हा। पोइ जॾहिं वरी ॿी चई त पोइ पाण ॿिए 3 ॾींहुं मिलंदासीं, चांहि पीजो अचे। मां वटि वयुमि त सलाहुद्दीन तुनियो साहिब बि वेठो हुते, फिल्म जी तयारी पिया कयूं, मूंखे ख़बर न हुई, तंहिं वक़्तु का ख़बर न हुई त फिल्म सॼो हर शइ, लाइटूं वाइटूं सभु बंगले में मौजूदु हूंदियूं, ख़रीद कयलूं साईं जूं। ऐं पोइ बहरहाल चयूं त विलन त कंहिं बि लुक खां मुंहिंजो पढ़ियल लिखियल छोकिरो, न न माना हिकिड़ो लुक ई पढ़ियल लिखियल वारो आहे न। हा, ऐं हिकिड़ो अजीब हिकिड़ो शाइरी वारी जेका आहे सॼी असांसे त उहा अलॻि, त बहरहाल चए था उहो मुंहिंजो कमु आहे, ऐं कीअं थो तव्हां खां विलन जो इहो थिए।
पोइ बहरहाल उहो शरीफ़ माण्हू खे कीअं थो गुंडो कयां, उहो मुंहिंजी कारीगरी आहे। थी वियो उन खां पहिरीं हिकिड़ी ॿी फिल्म हुई हाज़ुर साईं, उहा बि त उहे ॿई फिल्मूं कयूं। पोइ वरी आई बरसाती राति। बरसाती राति जा नगमा बि तव्हां लिखिया या ॿिए नगमा मां लिखिया। हा हा। ऐं मौसीक़ी जोड़ी फिरोज़ुद्दीन साहब, ॿिनि ॾींहंनि जे अंदरि 7-8 गाना मौसीक़ी। ऐं मां अॼु बि चवां थो तव्हां उन फिल्म जा गाना, फिल्म एतिरी, छो त उन फिल्म में हिकिड़ी पढ़ियल लिखियल शहर जी कहाणी मुंहिंजे ख़्याल में पहिरीं सिंधी हुजणु खपे फिल्म, जेको अंदाज़ो मूंखे आहे। अच्छा, पहिरीं त चवनि था विरहाङे खां पहिरियां एकता आई, उन खां पोइ भगत कंवरराम। शहर जी हिकु स्टोरी जेके नए रंग में बैराड़ीअ जो रंग न हुजे, जासूसी जे ॿुधायमि त जासूसी सां इश्क, उन में जासूसियत बि, रोमांस बि, जीअं फिल्म जो उन ट्रेंड हो, उन ट्रेंड सां हम आहंग शायदि पहिरीं, शायदि मां दावा नथो कयां। लुक बि तव्हांजो शहरी पेंट शर्ट ऐं क्लब, वरी उते क्लब जा गाना जीअं उन मुरव जा ज़माना क्या कहेगा, दाल में काला, डांसूं, इते असर हो, इहे सभु शयूं उन में हूं। उहो माण्हुनि जा मिज़ाज उते वक़्त में फिल्मूं आयूं पे, जीअं मिसाल असांजो परूचां जो ऐं अहिड़े क़िस्म जूं काफ़ी फिल्मूं आयूं, त उहे मिज़ाज मोबशीदी, इहे सभु इहे फिल्मूं। उन में ही शहर जी कहाणी ऐं वरी उन जा गाना जेका तव्हां ॻाल्हि कई, त अॼु बि खणो, ऐं भाई त उन जी मौसीक़ी सदियुनि खां पोइ बि पुराणी न थींदी। तव्हां उनखे तवजो सां ॿुधो, छा फिरोज़ साहिबु 2 ॾींहंनि जे अंदरि बंदि कमरे में ॿई वेठा हूं ऐं हुन 6-7 जी कहाणी, ऐं खेल ॼण जादू जो खेल थींदो ऐं कमाल जो। जॾहिं म्यूज़िक अरेंज थी, तव्हां कोई बि तव्हां पंहिंजे पसंदि जो ख़ूबसूरत गानो पाड़े वारे मुल्क जो या कंहिंजो बि उन खां घटि न लॻंदो। उनमें ॻाइण वारो कमाल, मोहम्मद यूसुफ साहब। अच्छा, ॻाइण बि कमाल जो, मौसीक़ी बि कमाल जी, अदाकार कमाल जा, स्क्रिप्ट कमाल जो, ऐं सिंधी फिल्म उन वक़्तु पंहिंजी उरूज ते बि आहे। ज़वाल अचानक छो थो थिए तबस्सुम साहिब, अचानक ढड़ंग करे सिंधी फिल्म किरी थी पए? इन बहाने जॾहिं स्टूडियो वियासीं न, तव्हां भाई तो लॻे थो त सलाउद्दीन साहब, मां, मंदूर मुराद, इहे 3-4 जेके बेसिक विलन हो सलाउद्दीन साहब, इहे जॾहिं पहुचूं था ॾिसूं था त ही सॼो माहौल ई ॿियो आहे। अच्छा, सॼो माहौल ॿियो, इन जो मक़सदु इहो आहे सही त जेका ॿोली ॻाल्हाई थी वञे उहा ॾाढी बिल्कुलु, उनजो तलफ़ुज़, उनजो लहजा सभु सही न, मिज़ाज सिंधी मिज़ाज आहिनि ई कोन। ऐं उन में न ग्रामर जी ख़बर, न मुज़कर मोसी ख़बर, इहे फिल्मूं ठहनि पियूं। अच्छा, हाणे ॿुधायो त इहे जॾहिं इहे फिल्मूं लॻंदियूं, ठही हलंदियूं, केरु माण्हू बर्दाश्त कंदो पंहिंजे ॿोलीअ जो बिगाड़? सही सही। ऐं इहो तव्हां केॾी महिल बि खणी नाला न खणंदुमि, छो त पोइ उहो ईअं हूंदो त माण्हू पैसा कमाया, ऐं शौक़ु हो, पाण हीरो थी वियो। ऐं हीरो बि त मतिलबु जेकॾहिं विग पाए हीरो थिजे ऐं हुजे कुराड़ो सफ़ा, इहे मसनूई शयूं इहे हिन शोबिज़ में ॾिसो पाण ई जॾहिं हीरोइन, असां सबिया ख़ानम खे हीरोइन ॾिठोसीं कमाल जी, एॾी ख़ूब, उनखे माउ जे रूप में बि ॾिठोसीं, पर उहा हिकिड़ी हद हुई, संदो पाण ई त बाबा हाणे हीरोइन, हाणे माउ, करेक्टर एक्टर। हाणे अलाउद्दीन हीरो आहे त हाणे अलाउद्दीन जेको आहे करेक्टर एक्टर आहे, त उहा सद हिन ते संदो ई कोन हो न, त उहो ई जेको करेक्टर एक्टर वरी विग पाए हीरो थी वञे, त इन्हनि शयुनि ज़वाल आंदो, इन्हनि शइ ॾाढो ज़वाल। वरी मौसीक़ी, गाननि में बि लैंग्वेज सही न, गानो त ज़िंदगी भर हयात सदियुनि जो विरसो थो रहे न, उहा ई लैंग्वेज ॿोली ग़लति, उन में बि जेको आहे न मौसीक़ी जो मयार ऐं न मुज़कर मोन्स, मतिलबु गड़बड़ी सॼी। ॿियो वरी तव्हांजो इहो बि इन हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि ॻंढींदो हलां त जीअं आसूदा माण्हू पंहिंजनि यारनि दोस्तनि खे हीरो रखी छॾींदा हुआ, या पाण हीरो थी वेंदो, या वरी आसूदा माण्हू पंहिंजनि महबूबाउनि खे हीरोइन कंदा हुआ, ऐं इन जे करे पूरो ख़र्च करे फिल्म ठाहे छॾींदा हुआ। ॾिसो इहो बि तॾहिं बि हिकिड़ो फैक्ट आहे, जेको फिल्मी मिज़ाज जो माण्हू, अहिड़ा 2-3 असां वटि वॾा फिल्म साज़, फाज़लाणी साहब, शेख हसन साहब, इहे जेका आहे डायरेक्टर, पर तॾहिं बि उन्हनि वटि ईमानदारी हुई। ईमानदारी इन लिहाज़ सां त जेकॾहिं फाज़लाणी साहब हीरो पियो थिए त हीरो जो फेस हो हुनजो। अच्छा, सही हा न। ऐं जेकॾहिं मुश्ताक चंगेज़ साहब आयो त उनजो फेस हो। सही सही। शेख हसन साहब उन जूं घणियूं फिल्मूं डायरेक्ट कयूं, पर शेख हसन साहब कॾहिं बि न चयो त मां हीरो थींदुमि।
वसीम असांजो ताज़ो गुज़ारियो आहे, वहीद मुराद टकर ते हो असांजा ॿई हीरा। उन्हनि कॾहिं बि मालिकनि न चयो जंहिंमें इहे कास्ट कया वेंदा हुआ त असां हीरो थींदासीं, पर ही धुरी बि जेके हीरो बि पाण हुआ त उते ई डायलॉग पिया लिखनि, उते ई ॻाल्हाइनि पिया, पैसनि जो ओथर घणो। पोइ इहे शयूं इन में विञा, उन्हनि जो ज़ोर हो। कराची जूं पार्टियूं हिते ई कंदा हुआ, कमाईंदा बि हिते हुआ, त फिल्म बि ठाहींदा त न उन वटि ॿोली न उहे लवाज़मात जेके फिल्म जे हुस्न जा या हुस्नाकिन जा हूंदा उहे हुआ या प्रॉपर शाइरी कंहिं सुठे शाइर खां कराइनि, पाण ई लिखनि, पाण ई पढ़नि, पाण ई कपाइनि, पाण ई रिकॉर्ड कनि। वरी रिकॉर्ड करण जे लाइ बि जीअं मां ॻोल्हे लधो त भई ॻाईंदी मैडम हुमेरा, मोहम्मद यूसुफ साहब, मंदूर साहब, इहे ॻाईंदा। उन तलफ़ुज़ उनखे मौसीक़ी जो ॾांहुं कमाल जा आर्टिस्ट आहिनि, इहे तव्हां हुननि फिल्मनि में कतई न ॾिसंदव। सही सही, इहो पहिरियों टाइम हो जो असां हिनखे त उन जा। अच्छा साईं, इन विच में हिकिड़ो सुवाल ॿियो बि ज़हन में अची वियो आहे त पाकिस्तानी जेका फिल्म इंडस्ट्री आहे उहा बि पंहिंजे तरीक़े सां हिन वक़्तु सरगर्म न आहे जीअं हुजणु घुरिजे आहे, पर पाण वरी बिल्कुलु बि मैदान ख़ाली छॾे विया आहियूं। सिंधी फिल्म, पर्दे वारी फिल्म ठहे नथी, आसूदा माण्हू बि आहिनि, सरमाएकार बि आहिनि, उहे करे सघनि था, जज़्बो घटि थी वियो आहे, छा इन हवाले सां चवणु चाहींदो? उन लाइ ॿ टे जेके बिल्कुलु थुले लेखे शयूं आहिनि। ॾिसो, असां वटि फिल्मी अवसर में ॿ टे वॾा सरपरस्त रहिया आहिनि। फाज़लानी साहिबु, असां वटि रईस करीम बख़्श निज़ामाणी, पाण बि हीरो तौर ईंदो हो। मां ॻाल्हि कई न, पाण हीरो तौर, ॿोली ज़बरदस्त, फिल्मनि जो मयार ज़बरदस्त। असां पंहिंजी फिल्म इंडस्ट्री जी ॻाल्हि था कयूं, उहे हलिया था वञनि जेकॾहिं शौक़ीन गुज़ारे विया। हा, ईअं खणी चऊं, सरपरस्त गुज़ारे विया। सरपरस्त ॾाढो सुठो जुमिलो लफ़्ज़ तव्हां ॾिनो आहे, सरपरस्त गुज़ारे विया। ऐं राग जा बि सरपरस्त आहे। तव्हांखे छा ॿुधायां त राग जी जेको निपाज थींदो हो उहो उन जे लाइ बि वॾा असांजा राणीपुर में साईं साले मोहम्मद शाह वॾो राग जो सरपरस्त हो। असीं हेॾां अचूं जेकॾहिं अब्दुल करीम फली साहिबु जेको आहे गुज़ारे विया आहिनि। इहे ऐं अहिड़ा ॿ टे इलाही किरदार हुआ जिते असांजा खोड़ ॻाइणा जेके पोइ इलाही जग दुनिया मशहूरु थिया, उहे उते रहंदा महीननि जा महीना। उहे वॾा उन राग खां महज़ूज़ बि थींदा हुआ ऐं उन्हनि जो ख़्यालु बि हर तरह माली हर तरह सां, छो त असांजो जेको गायक आहे उहो शुरू खां माशी तरह मज़बूत रहियो ई न आहे। सही, त उन जा सरपरस्ती कंदा हुआ, उन्हनि खे वेही राति जो ॾींहुं ॿुधंदा हुआ। उन में रईस करीम बख़्श निज़ामाणी बि, साईं साले मोहम्मद शाह बि, खोड़ साईं गुलाम रसूल शाह मीरपुर ख़ासि जो, इहे एॾियूं अवतार हुआ जो इते वेही ॻाइणा महीननि जा महीना। हू थकबा न हुआ वॾेरा बि, उहे हिकिड़ा त वॾेरा बि हुआ, पर उहे मिज़ाज सॼो इन्हनि जो ईअं जुड़ियल हो इन्हनि सां। उहे आर्ट लवर माण्हू हुया, तमामु कमाल जा। उन्हनि आर्ट सां प्यार कंदड़ माण्हू न रहिया। मां लिखायमि कोन थो, उन्हनि आबदा परवीन खे, मोहम्मद यूसुफ खे ऐं मिठू कच्छ, इहे जेके असांजा वॾा गायक आहिनि, उन्हनि जो वॾो हथु रहियो आहे। सही सही, इन्हनि खे अॻिते आणण में हिमत वॾो हथु रहियो आहे, रस्तो ॾेखारण में, घस ॾियण में, घस ॾियण में, उन्हनि खे ओसि ताईं मुआशी दॿाउ घटाइण में। उहो त माण्हू पंहिंजो जीअं लथे पथे राग खे ठाहींदे, वॾो हथु हो इन्हनि माण्हुनि जो, तमामु वॾो हथु, वॾो अहसान हो। सही सही सही। त हींअर उहो बि न रहियो आहे। ईअं ई फिल्म जो हिसो थियो। असांजो वॾेरो जेको आहे, असांजो पैसे वारो आहे, जंहिंजूं तरजीहूं आहिनि विथ माज़रत सां अयाशी, दुनिया जी हर ख़ुराफ़ात कबी, पर उहो कमु न कबो जेको क़ौम ऐं ॿोलीअ खे फ़ाइदो ॾे। सही सही, माना पंहिंजे लाइ जीबो, पंहिंजे लाइ बि न, अलाए कंहिंजे लाइ था जीअनि, ख़बर ई न आहे, अलाए कंहिंजे लाइ, पंहिंजे लेखे लॻा पिया आहिनि। पंहिंजे लेखे आहिनि। सही था चओ। जियापे जो ऐं बका जो उन्हनि खे को ख़्यालु ई कोन्हे त बका छा मां ईंदी आहे। इहा ख़बर कोन अथनि त बग़ैर नाले जे आयासीं त नालो छॾे वेंदासीं। बाबा मां चवंदो आहियां त किविल ऐं माकोड़ा बि त आहिनि न, लतुनि जे हेठां सवे रोज़ मारियूं था, मारिया था वञनि, कंहिंजे लतुनि हेठां आया। जॾहिं इंसानु बिना मक़सदे आयो, बिना मक़सदे वियो, त उहो कीड़ो मकोड़ो खां बि परे आहे। सही सही। त
उहो जॾहिं असां वटि इन पैसे वारनि खे न इंडस्ट्री जो फ़िक्र आहे त असांजा हीअ जेके लखे माण्हू बेरोज़गार मज़दूर आहिनि इन्हनि जे लाइ का फैक्ट्री हणूं कारखानो हणूं कूड़ा वाए इलेक्शन में आया कूड़ा वाइदा त भई लाड़काणे में हेतिरियूं खैरोपर में हेतिरियूं फैक्ट्रियूं तव्हां तकीरूं खणी ॾिसो इलेक्शन जूं कंहिं बि दौर जूं कुझु बि न थियो का हिकिड़ी बि जेके फैक्ट्रियूं बि ॿियनि जूं लॻल आहिनि के पंजाब जा सरमाएदार आहिनि त के उतां जा वॾेरा जंहिंजो इहे हितां जा लोकल असांजे कंहिं वॾेरे जी हिकिड़ी फैक्ट्री त ॿुधायो मां पीआई में हूंदो हुउमि त सिकंदो हुउमि त कोई माण्हू अचे जेको एक्सपोर्ट करे छो त स्पेस हूंदी मां एक्सपोर्ट मैनेजर त कोई स्पेस मूंखां वठी अचे त हेतिरा कंटेनर खपे ट्रॉली मां हुनखे स्पेस ॾियां त ॿाहिरि लंडन में पंहिंजो सामान मोकिलियुनि मच्छियूं मोकिलियुनि अमेरिका में कोई बि न हिकिड़ो वधो आयो सो बि भॼी वियो हिकिड़े अब्दुल गफ़ार तबसुम साहिबु वेठो हुजे ऐं वरी साम्हूं पाण इरशाद चवण वारो न बल्कि इरशाद पाण वेठो हुजे को ख़ूबसूरत को निकोर को गज़ल को गीत का वाई अॻे प्रोग्राम में पाण कोन ॿुधी सघियासीं प्रोग्राम जे आख़िरी लम्हा आहिनि त दिलि चवे थी त मज़ो वठिजे तव्हांजी शाइरीअ जो बि ॿुधायां थो मां वाह वाह मूंखे पाण चवंदा हाणे सभु ज़माने जूं ॻाल्हियूं त कयूंसीं कैसेटूं बि फिल्म बि पर हाणे शाइर तबसुम काॾियो वञे या तव्हां बि त मां ॾिठो आहे त पंहिंजे तमामु ख़ूबसूरत लिखो था ऐं हिकिड़ी रफ़्तार सां तव्हांखे पढ़ी करे जीअं न का वाट वठिबी आहे कुदरती दात आहे कुदरती दात आहे इरशाद चवण खां बग़ैर साईं अॼु इरशाद करिणो पवंदो तव्हांखे जी साईं मोहबतूं विरछींदे तूं लम्हनि जा पैमाना न रख वाह मोहबतूं विरछींदे तूं लम्हनि जा पैमाना न रख वाह चाहतूं आछींदे जाना बंदिशूं बेजा न रख चाहतूं आछींदे जाना बंदिशूं बेजा न रख वाह मौसमूं कूंजूं थी वरंदियूं मौसमूं कूंजूं थी वरंदियूं पर समय वारा पखी जे उॾामी विया सखी तिन लाइ दुखी जज़्बा न रख वाह 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 नरम लहजनि में तिखनि लफ़्ज़नि जा कोकारल न दोस्त वाह वाह नरम लहजनि में तिखनि लफ़्ज़नि जा कोकारल न दोस्त वाह खंड या गुड़ चाशनीअ में ज़हर जा बुरका न रख वाह वाह खंड या गुड़ चाशनीअ में ज़हर जा बुरका न रख वाह नरम लहजनि में तिखनि लफ़्ज़नि जा कोकारल न दोस्त खंड या गुड़ चाशनीअ ते ज़हर जा बुरका न रखो वाह साईं वाह कन मरोटे झूटे होरिया चो बरूटे खे चरिया कन मरोटे झूटे होरिया चो बरूटे खे चरिया छॾ त भौरो बोसे मुखड़ियूं छॾ त भौरो बोसे मुखड़ियूं तूं मथसि पहिरा न रखो वाह 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 दर ततीअ जो बाज़ भड़कियो झिरकी बि वई विस्मी सजी वाह दर ततीअ जो बाज़ भड़कियो झिरकी वई विस्मी सजी हूअ पनाहूं पई तलाशे मौत जा मारा न रखो वाह वाह आरसी साम्हूं रखी अक्सनि जी दिलजोई कंदे आथ तूं चप ते हथनि में संग या तेशा न रखो वाह आथ तूं चपनि ते हथ में संग या तेशा न रखो वाह साईं वाह वाह तबसुम साईं वाह हिन पहाड़नि जे सफ़र में पत्थरनि तां गुज़रंदे हिन पहाड़नि जे सफ़र में पत्थरनि तां गुज़रंदे रोज़ पियो फटबे ओ रमता दर्द जा लेखा न रखो ऐं मुरवतूं एॾियूं न कर जो ज़िंदगी भाड़ियूं हुते मुरवतूं एॾियूं न कर जो ज़िंदगी भाड़ियूं वते दोस्तीअ में तूं इरादा दुश्मननि वारा न रखो वाह वाह ऐं कवि हीअ शाइरीअ जी ॾात तकदुस थी घुरे ऐं कवि हीअ शाइरीअ जी ॾात तकदुस थी घुरे जीत या का हार सोचे रांदि जा मोहरा न रखो वाह वाह जीत या हार सोचे रांदि जा मोहरा वाह जी वाह जी ऐं कवि हीअ शाइरीअ जी ॾात तकदुस थी घुरे जीत या का हार सोचे रांदि जा मोहरा न रखो तुंहिंजनि पड़लावनि में पंहिंजे नोह जी पीड़ा अलॻि तुंहिंजनि पड़लावनि में पंहिंजे नोह जी पीड़ा अलॻि वाह
तूं सदाउनि में पपीहर कूंज जा लहजा न रख। वाह वाह, तूं सदाउनि में पपीहर कूंज जा लहजा। तुंहिंजो पंहिंजे तुंहिंजो पंहिंजो अंदाज़ कम ई ॿियो आहे। वाह वाह कूंज जो पंहिंजो, तूं हर भर हुनजी आला न कर, तो में ई ख़ुदि ख़ुदा एॾो सोच ॾिनो वाह आहे। वाह वाह। तुंहिंजनि पड़लावनि में पंहिंजे नोह जी पीड़ा अलॻि, तूं सदाउनि में पपीहर कूंज जा लहजा न रख। ऐं बादवाणनि जे विछुनि मां नओं सुबुह झलके पियो। वाह। बादवाणनि जे विछुनि मां, बादवाण सम्झो था? हा हा, वाह वाह वाह। बादवाण चइबो रोशनदान जी खे। साईं, जी जी साईं। बादवाणनि जे विछुनि मां नओं सुबुह झलके पियो। राति जे बेख्वाबियुनि जा यादि अफ़साना न रख। वाह वाह। ऐं रूह जे गहरायुनि मां दिलबरी घुरिजे पिरी। वाह, रूह जी गहराइनि मां दिलबरी। रूह जे गहरायुनि मां दिलबरी घुरिजे पिरी। वाह। आजियां जे एहतमामनि में रुखा जुमिला न रख। है है है। वाह। रूह जे गहरायुनि मां दिलबरी घुरिजे पिरी। आजियां जे एहतमामनि में रुखा जुमिला न रखो। हिकु गुलनि जी वाट ते ऐं ॿियो शिकारीअ घाट ॾे। हिकु गुलनि जी वाट ॾे, ॿियो शिकारी घाट ॾे। हर तरफ़ खोलियूं तबसुम, दिलि जा दरवाज़ा न रखो। वाह साईं वाह। तबसुम साहब, वॾी महिरबानी, कीमती वक़्तु सीड़ाए तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। ऐं सचपच त अञा बि दिलि ॿोले थी त कचहरी पंहिंजी मज़ेदार अञा रहे थी ॼण त, पर हाणे चवंदा आहिनि त वक़्तु बेरहसार न कंदो आहे। सो इनशाला कंहिं ॿिए प्रोग्राम में, किथे ॿिए समय में, किथे कंहिं ॿिए मेले में गॾिबासीं। ऐं तव्हां खां इहो त ॿुधण ई विसरी वियो, हिकु राति डिसंबर जी तनाई बल्ब बादशाह, डिसंबर जे पिछाड़की ॾींहंनि में हिकु राति डिसंबर वेठल मां सोचींदो रहियुसि छा छा। अब्दुल गफ़ार तबसुम साहिब सिंधी ॿोली जो ख़ूबसूरत शाइर अॼु असांजो महिमान रहियो। तव्हांखे जी साईं, जी साईं। सो वॾी महिरबानी ॾिसण वारनि जी बि। ऐं इनशाला ईंदड़ भेरे वरी कंहिं कला जे कोहिनूर सां तव्हांजी मुलाक़ात कराइबी। तेसीं ताईं तव्हांजो मेज़बान इरशाद जागीरानी अव्हां खां मोकिलाए थो। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अला भाई।